पहिरियां बि अर्ज़ु करे चुको आहियां त इबादत टिनि क़िस्मनि जे मथां मुश्तमिल हूंदी आहे। हिकु इबादत उहा हूंदी आहे जंहिंजो तालुक़ु ज़बान सां हूंदो आहे। ज़बान सां जेकी बि इबादत कई वञे पोइ चाहे उहा दुआ हुजे या शिफ़ा जी तलब करणु हुजे या पंहिंजे मुसीबत जे बारे में हल तलब करणु हुजे, यानी ज़बान सां जेका बि शइ घुरबी आहे, जेका बि इबादत कबी आहे, उनजो तालुक़ु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला सां आहे। उनजो हक़दार बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला आहे। ऐं ॿिए नंबर ते उहा इबादत आहे जंहिंजो तालुक़ु इंसान जे जिस्म सां हूंदो आहे। उन मां मुराद रुकू, सजदो, तयात ऐं तवाफ़ वग़ैरह आहे। त इन जिस्मानी इबादत जो बि हक़दार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला आहे। ऐं टे नंबर ते इबादत आहे माली इबादत, यानी जंहिंजो तालुक़ु माल सां हूंदो आहे। पोइ चाहे उहा सदको हुजे, ख़ैरात हुजे, नंगर न्याज़ हुजे, चालीहो हुजे, टीजो हुजे, जुमाणो हुजे, यानी जेका बि इबादत माल सां तालुक़ु रखे थी उनजो बि हक़दार सिर्फ़ु सिर्फ़ु अल्लाह ताला आहे। उहा इबादत अल्लाह ताला जे नाले कई वेंदी तॾहिं क़बूल थी वेंदी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ हूंदी तॾहिं क़बूल थींदी।